अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा वरियल खान हाणे रस बालाजी खान जे मथां हमलो कंदो। छा रस बालाजी खान हाणे राबेल खे अगवा करे वेंदो। छा मल्हार रस बालाजी खान सां सीनो साहींदो। छा मल्हार राबेल जे करे छो परेशान हूंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल में चमली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो वरियल जेको आहे पंहिंजा सभु माण्हू गॾु करे ऐं रस बालाजी खान जे मथां हमलो कंदो, जो रस बालाजी खान खे ख़बर ई कोन पवंदो। जॾहिं बि हू रस बालाजी खान जे मथां अची कड़कंदो त पोइ रस बालाजी खान खे जा सभु वाटियूं बंदि थी वेंदियूं ऐं पोइ हथियार खणी पोइ हिननि जे मथां बि गोली हलाईंदो ऐं पोइ हिननि खे चवंदो तव्हां इहो अॼु मुंहिंजे मथां हमलो करे इहो तव्हां सुठो न आहे कयो। बहरहाल तव्हांखे हाणे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। वरियल चवंदो रस बालाजी खान उहे तुंहिंजा ॾींहं हाणे ख़तम थी चुका आहिनि। हाणे तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। अगरि जेकॾहिं तूं अॼु बची वञे त पोइ सुभाणे मुंहिंजे हथां कॾहिं बि न बचंदे। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रस बालाजी खान चवंदो वरियल इहो तो मुंहिंजे मथां हमलो करे सुठो न आहे कयो, छो जो तुंहिंजे पुट खे मारण वारो मिंठार आहे ऐं उन में मुंहिंजा को बि कसूर न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रस बालाजी खान जेको आहे तमामु जल्द राबेल खे अगवा करे हुन सां ज़बरदस्ती शादी करण जी कोशिशि कंदो। बहरहाल मल्हार उनखे अहिड़ो त सबक़ सेखारींदो आइंदा जो राबेल खे अगवा करे ई न सघंदो। मतिलबु त रस बालाजी खान जेको आहे राबेल खे अगवा कंदो त पोइ मल्हार जा होश खता थी वेंदा ऐं पोइ मल्हार रस बालाजी खान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदो जो आइंदा राबेल खे कॾहिं बि अगवा करे न सघंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे घणो परेशान हूंदो राबेल जे करे। मल्हार चवंदो त अगरि जेकॾहिं मिठल खे राज़ी कई त पोइ मुंहिंजो भलो इन में त मां राबेल सां शादी कयां। रुॻो मां इन ॻाल्हि ते राज़ी थियां चाचे मिठल खे राज़ी कराए वठां। अगरि जेकॾहिं मूं हुनखे राज़ी न करायो त पोइ चाचा मिठल राबेल जे ॿिए हंधि शादी बि कराए सघे थो। उनजे करे मुंहिंजो भलो इन में त राबेल जो संग पहिरियां मां वठां। अगरि जेकॾहिं मूं राबेल जो संग न वरितो त पोइ मां सॼी उमिरि जीअं थी गुज़ारींदुसि। उनजे करे इहो कमु हर हाल में करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठल खान जेको आहे घणो परेशान हूंदो। हू हाणे इहा सोचींदो त मां आख़िरकार राबेल जी शादी कयां त कहिड़े हंधि कयां। का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। दोस्तों उमेद त कहाणी आई हूंदी आहे, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नी वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।